इतवा के ॿुधाई तो भिटशा मोरी वटां शहरन के लावारिस हालत में लाश अथायो आहे। मकामी माण्हुनि जी इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस तरफां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां लाश जे वारसनि जी ॻोल्हा जारी आहे। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे भिटशा मोरी वटि शहरियुनि खे लावारिस हालत में लाश अथायो आहे। मकामी माण्हुनि जी इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल पहुचायो। पुलिस तरफां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां लाश जे वारसनि जी ॻोल्हा जारी आहे। भिटशा मोरी वटां शहरन के लावारिस हालत में लाश अथायो आहे। मकामी माण्हुनि जी इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल पहुचायो। पुलिस तरफां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां वारसनि जी ॻोल्हा कई पई वञे। अहम ख़बर अवां सां शेयर करियां। भिटशा मोरी वटां शहरन के लावारिस हालत में लाश अथायो आहे। मकामी माण्हुनि जी इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल पहुचायो। पुलिस तरफां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां लाश जे वारसनि जी ॻोल्हा कई पई वञे।